किसी भी पाड़े में कौन मिली जा? वठड़ कान वियसि, कहिड़े मुंहं सां वञा? हाँ, दिलियूं लॻायूं सभिनि जूं। कीअं सुवाल खणी वञूं? अदा कर पीर, मां सभिनी खां हली माफ़ी घुरण थो चाहियां। कौन माफ़ कंदा? कॾहिं बि न। छो त हुननि जा जवान छोकिरा बीमारी जे बिस्तरे ते सुतल आहिनि। हू तोखे कॾहिं बि माफ़ न कंदा। पोइ बि मां माफ़ी ॾियण लाइ वेंदुसि भाॼाई। पोइ वञ, गुड़िया जी माफ़ी? ईअं न अदा, ईअं न। मूंखे हिकु ॾोहारी जीअं वठी हल, छो त उन्हनि जी नज़रनि में मां हिकु ॾोहारी आहियां। ही भाॼाई खे बि साण वठो। इहो असां खां कोन थींदो। भाॼाई तव्हांखे इहो करिणो पवंदो, मुंहिंजे सिर जे करे। मुंहिंजे सिर जे करे तव्हांखे इहो करिणो पवंदो। यार ये तूं छा थो चवीं? ईअं असां इहो कीअं था करे सघूं? ॾिस अदा, तोखे मुंहिंजे सिर जो कसम आहे, तोखे हीउ खणणो पवंदो। कजी हिनखे तूं सम्झाईंसि। भाॼाई तव्हांखे मुंहिंजे सिर जो कसम आहे। मां वेंदुसि, रोज़ रोज़ हुननि जे दर ते माफ़ी वठणु वेंदुसि। जेसीं ताईं मूंखे माफ़ न कंदा, मुंहिंजी दिलि खे सुकून कोन मिलंदो। चाय पियो सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।